कामयाब केर शख्स आहे। अॼु सभई इंसान कामयाबी खे ॻोल्हिनि था। हर इंसान जो तो मां कामयाब थी वञा। पोइ असां कामयाबी कहिड़ी शइ जे हिसाब सां वरितीसीं? कामयाब असां छा खे सम्झोसीं? असां मुस्लमान कामयाब उनखे सम्झोसीं त दुनिया जे अंदरि 3-4 करोड़ हुजनि, बहितरीन हिकिड़ो बंगलो हुजे, मुंहिंजे पोयां जेको आहे काफ़ी जेको आहे माण्हू हुजनि जेके मुंहिंजी वाह वाह कनि, ऐं मुंहिंजे पोयां जेकी आहे सरकारी मुलाज़िम हुजनि, मुंहिंजे पोयां वॾो इंसानियत हिकिड़ो लश्कर हुजे। इहे सभई शयूं मां वटि हूंदियूं, अॼु मुस्लमान जे तो मां कामयाबु आहियां। ऐं इहे कामयाबी शयूं बि न आहिनि। असां ज़बान सां इक़रार करे इन खां बाद में वरी बि नफ़ी था कयूं। ज़बान सां इक़रार हले थो न, ज़बान सां इहो इक़रार हले थो त वाक़ई इहे शयूं कामयाबी जूं न आहिनि, वरी दौड़ बि असां उन जी तरफ़ था लॻायूं। असां दौड़ बि उन जी तरफ़ लॻायूं त इहे शयूं जेके आहिनि कामयाबी हुजनि। क़तन तौर ते इहे शयूं कामयाबी जूं न आहिनि। कामयाबी जूं 4 हिकु मेन पॉइंटियूं आहिनि। क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला बयानु कयो 4 हिकु मेन पॉइंटियूं आहिनि। इहे 4 जेके शयूं इंसान जी ज़िंदगी में अची वियूं, इहो इंसान क़ुरान जे मुआफ़िक़ हक़ीक़ी कामयाबु आहे। अल्लाह ताला फरमाए वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। अल्लाह ताला फरमाए सभु इंसान ख़सारे में आहिनि। दुनिया जे अंदरि जेके इंसान आहिनि दुनिया जी दौड़ में लॻा पिया आहिनि, अल्लाह ताला फरमाए सभु ख़सारे में आहिनि। अल्लाह ताला 4 हिकु मेन पॉइंटियूं ॿुधायूं आहिनि। 4 अल्लाह ताला मेन पॉइंटियूं ॿुधायूं ऐं 4 इहे शयूं इंसान पंहिंजे जिस्म जे अंदरि आणे, पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि आणे, काइनात जो रब चए थो कामयाबु आहे। अल्लाह ताला फरमाए थो इल्लल लज़ीना आमनू। सभ खां पहिरियां अल्लाह ताला फरमाए थो ईमान आणो। ॿिए नंबर ते वामिलु सालिहात, नेक अमल कयो। वतवासौ बिल हक़, हक़ खे चुंबड़ो। वतवासौ बिस्सब्र, इन खां बाद में सब्र बि कयो। इहे 4 शयूं जंहिं इंसान जी ज़िंदगी में अची आहे, इहो इंसान इन पूरी काइनात जे अंदरि कामयाबु आहे। पर कामयाबी सर्टिफिकेट केरु थो ॾे? अल्लाह थो ॾे। ऐं असांजो यकीन आहे त बसि पैसे ते सभु कुझु थींदो आहे। पैसे ते सभु कुझु थींदो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकिड़ो शख़्स आहे, ईमान वारो आहे, नेक मुत्तकी आहे, परहेज़गार आहे, पर आहे जेको आहे ग़रीब आजिज़ आहे। हुन वटि पैसो न आहे, हुनजी उथणी वेहणी बि न आहे। अल्लाह जे नबी फरमाए एतिरो जेकॾहिं इंसानियत जे अंदरि जेको आहे हल्को सम्झो वञे थो, अगरि इहो ॻाल्हि करे इन जी ॻाल्हि खे कोई तरजीह न ॾिए, ऐं जेकॾहिं इहो किथे रिश्तो घुरे इनखे रिश्तो में न मिले, अल्लाह जे नबी फरमायो हज़ारनि अहिड़नि माण्हुनि खां बहितर आहे जेके दुनिया जे अंदरि मालदार आहिनि। बल्कि अहिड़नि माण्हुनि सां जेके दुनिया में मालदार आहिनि, अहिड़नि सां पूरी दुनिया भरिजी वञे, हिन हिकिड़े जे मुक़ाबले नथा थी सघनि। हे दीन आहे, हे इस्लाम आहे। साहिबिन जॾहिं बि जेको दुनिया जी तारीफ़ कई न, दुनिया जो नफ़ो अल्लाह जे नबी खे ॿुधायो न, अल्लाह जे नबी फौरी तौर साहिबिन खे दीन जे तरफ़ राग़िब कयो। कंहिं साहिबी जो या रसूल हिन फिलाणी जंग जे अंदरि मूंखे हेतिरो नफ़ो थियो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए केतिरो थियो? साहिबी जो या रसूल हेतिरो थियो। अल्लाह जे नबी फरमाए इन खां बहितर अमल तव्हांखे ॿुधायां? साहिबी जो या रसूल ज़रूरु ॿुधायो। अल्लाह जे नबी फरमाए फ़र्ज़ निमाज़ खां बाद में 2 रकात नफ़िल पढ़ो, इहो दुनिया जी पूरी मिल्कत खां बहितर आहे।